पासे वां खे अहम ख़बर ॾियूं पिया। चूंडको में नारीअ खे ज़बरदस्ती परणाइण जी कोशिश कई वई। नारीअ जी रड़ियुनि ते पाड़ी वारा पहुची विया। नारी कूंज मंगणहार जे इनकार खां पोइ संदसि माइटनि जो बि रिश्ते खां इनकार। घोटे तन जी ॾाढ मुड़सी घर भातियुनि ते तशदुद कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। चूंडको में नारीअ खे ज़बरदस्ती परणाइण जी कोशिश कई वई, जॾहिं त नारीअ जी रड़ियुनि ते पाड़े वारा पहुची विया। नारी कूंज मंगणहार जे इनकार खां पोइ संदसि माइटनि बि रिश्ते खां इनकार करे छॾियो, जॾहिं त घोटे तन ॾाढ मुड़सी कंदे घर भातियुनि ते तशदुद कयो आहे। मुज़ाहिमत ते नारीअ जो भाउ मोहम्मद मिठल सख़्त ज़ख़्मी थियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। चूंडको में नारीअ खे ज़बरदस्ती परणाइण जी कोशिश कई वई आहे। नारीअ जी रड़ियुनि ते पाड़े वारा पहुची विया। नारी कूंज मंगणहार जे इनकार खां पोइ संदसि माइटनि बि रिश्ते खां इनकार करे छॾियो, जॾहिं त घोटे तन ॾाढ मुड़सी कंदे घर भातियुनि ते तशदुद कयो। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पीराणो साहिल बमरो सां लाइन ते मौजूद आहे। पीराणा, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी खे ॿुधाईंदो हलां त ही सागर चूंडको रोड शेल पंप जे भरिसां हिकिड़ो घर हुयो, जिते अॼु भई ओचितो दाहूं थियो, जंहिंखां पोइ पाड़े वारा उते पहुता। जिते पहुचण खां पोइ महसूसु थियो त उते कुझु गाॾियुनि में माण्हू आयल हुया ऐं उन्हनि सां कुझु ॿिया गॾु हुया। जॾहिं हुन घर धन दाहूं कयूं ऐं पाड़े वारनि मदद त उन्हनि चयो त असां खां ई ज़बरदस्ती छोकिरीअ जो संग घुराया आहिनि, पर छोकिरी उन घोट सां निकाह करण लाइ तयारु न आहे। जंहिंखां पोइ उन सिलसिले में चूंडको जे रहवासियुनि जेको उन नारीअ जो पीउ हुयो मोहम्मद हयात मंगणहार ऐं संस अमर साबिया अताउस मंगणहार ऐं ॿियनि ॿिए पोइ उते एहतिजाज कंदे ॿुधायो त असांजे बिरादरीअ जे नबी बख्श मंगणहार, करम ख़ान मंगणहार, सकर। ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी पीराणा तफ़सील खां आगाह करण जे लाइ।